कराची खां अब्दुल गफूर भुट्टो की रिपोर्ट मुताबिक सिंधी शागिर्द तरफां सचल लाइब्रेरी कराची में जश्न उस्ताद बुखारी मल्हायो वियो, जंहिंमें ख़ास मेहमान अवामी तहरीक जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र एडवोकेट वसंत थरी हो, जॾहिं त सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर नवीद अब्बास कलड़ो प्रोग्राम की सदारत कई। जश्न बुखारी में मुतालबो कयो वियो त कराची यूनिवर्सिटी में उस्ताद बुखारी चेयर कायम कई वञे। कराची यूनिवर्सिटी में KSP पॉलिसी ख़त्म करे सिंधी शागिर्दनि खे अवल जी बुनियाद ते दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे कराची कैंपस में सिंधी शोबो ख़त्म करण जी मज़म्मत कई वई। मुतालबो कयो वियो त वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में फौरी तौर ते सिंधी शोबो बहाल कयो वञे। यूनिवर्सिटी में सिंधी शोबो ख़त्म करे सिंधी ॿोलीअ ते हमलावर थींदड़ सिंध दुश्मन मुल्क दुश्मन यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सिंध जे समूरनि स्कूलनि में सिंधी ॿोली लाज़मी कई वञे। सिंधी ॿोली न पढ़ाईंदड़ स्कूलनि जा लाइसेंस ज़ब्त करे इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंधी ॿोलीअ खे मुल्क जी क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण जो करारदाद मंज़ूर कई वई। जश्न बुखारी खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र एडवोकेट वसंत थरी, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर नवीद अब्बास कलड़ो, अवामी तहरीक जे मरकज़ी अगवान लाला जरवार, अब्दुल कादिर राठो, गुलन भंड, सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी अगवान प्रिय सुमरो, प्रोफेसर डॉक्टर शेर मेहरानी, एडवोकेट काज़िम हुसैन महसर ऐं ॿियनि अॻवाननि चयो त उस्ताद बुखारी जी शाइरी हौसलनि ऐं हिमतुनि सां भरियल आहे। उस्ताद बुखारी वतन ऐं क़ौम लाइ हर वक़्तु हर घड़ीअ हर पल जिदोजहद जो सॾु ॾिनो। उस्ताद बुखारी जी शाइरी लतीफ़ जियां क़ौमी जिदोजहद में अॻवानी जो किरदारु अदा कंदड़ शाइरी आहे। उस्ताद बुखारी सिंध जे मारवड़नि ऐं जहांगीरनि जो अज़ीम शाइर आहे। उस्ताद बुखारी जो फ़िक्र सिंध जे राह निजात लाइ जिदोजहद जो फ़िक्र आहे। उस्ताद बुखारी अदब बराए अदब जे कूड़े ढोंगी ऐं फ्राडी ऐं सरमाएदार लाड़े खे रद्द करे अदब बराए ज़िंदगी अदब बराए अवाम जो नारो बुलंद कयो। उस्ताद बुखारी हिकु सचो पुचो अवामी शाइर हो, जंहिंखे सिंध जो आवाम कॾहिं बि विसारे नथो सघे।